अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 6 जून सूमर सुबुह जा थिया आहिनि 10:30 ऐं मां सवेर सवेर पंहिंजी रिली कंप्लीट कई आहे। छो त मां राति बि हिनखे देरि ताईं सिबंदी रही हुयमि ऐं सुबुह जो बि मां अॼु वॉक करण खां पोइ सुम्ही न आहियां, कंटिन्यू कमु कयमि। ऐं ज़हरा आई त उहो थोरो कलाकु ॾेढ उहो मां सिलाई कोन कई ऐं उनखां पोइ वरी हुनजे वञण खां पोइ हिनखे मां ॿाहिरियों पटो ॾिनो आहे। सो फस्ट क्लास रिली तयारु आहे ऐं हिन जो हे बॉर्डर ॾिसो, मुझो फेवरेट पटो आहे इहो बि। ख़ैर मुझो तो हाँ सब कुछ ही फेवरेट आहे रिलिन जे सिलसिले में, पर हे जो ॾिसो था ब्लैक जे विच में रंग रंग जूं टुकरियूं, ईअं तो लॻे न ॼण राति में का लाइट्स जी लड़ी ॿरी रही हुजे, बल्बनि जी का लड़ी आहे। सो बहरहाल मां ॾाढी ख़ुशि आहियां, ॾाढी 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 माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। कमरे जो हाल बुरो आहे, डस्टिंग न कई आहे। कल्ह बि हे सॼियूं थेलियूं कंप्यूटर टेबल ते पयूं आहिनि कपिड़नि जूं, त अॼु मूंखे कमरे जी हालत भी थोड़ी सुधारणी आहे। ऐं तेल त मशीन खे कल्ह मां इलाही सारो ॾिनो हो। सो इनखे छॾींदमि फ़िलहाल, शयूं जीअं आहिनि तीअं हिते ई छॾींदमि। थोरो खीर अची वियो आहे त खीर बि न काढ़ियो अथमि। किचन जो बि कुझु कमु आहे, लाज़मी हूंदो आहे किचन त हाणे ज़िंदगी जो ज़रूरी हिसो आहे। कुझु प्लांट्स खे बि थोरो टाइम ॾींदमि ऐं तव्हांखे पाण सां गॾु गॾु वठी हलंदमि, जिते बि वेंदमि। ॿुधाइजो रिली कीअं थी लॻे। टोटली स्क्रैप मां ठहियलु आहे, यानी बचा सचा जीअं हे आहिनि त हे वरी मूं वटि सिर्फ़ु 2 टुकरियूं हुयूं, त ईअं तव्हां ॾिसो त जेतिरो थोरे खां थोरो कपिड़ो बि हुजे त उहो बि हिन में आराम सां इस्तेमालु थो थी वञे। सो मां तमामु घणी ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह। 2 रिलियूं हिन खां पहिरियों ठाहियूं जेके बिल्कुलु सफ़ा ज़रड़ी टाइनी कपिड़नि मां, उहे पियूं आहिनि। 3 हीअ बि ठही वई आहे। सो वंड बि विरहाए बि पंहिंजे बचनि में अल्हम्दुलिल्लाह। सो हाणे किचन जो थोरो चकर हणूं, उन खां पोइ वरी ॿिया कम था कयूं। थांव मां हिते फैलाए वई आहियां ऐं खीर आयो आहे, इहो हाणे कढ़ण लाइ रखंदमि। सुबुह जो मां पालक कढी रखी त पालक ऐं पचाईंदमि चणनि जी दाल। चणनि जी दाल हिते सुराण भिॼाए छॾी हुई, भिगल पई आहे, पर जो मां ॾिठमि त जेतिरी मां हुनखे दाल चई न उहा हिन पालक जे हिसाब सां घणी आहे। पोइ वरी मां चिकन कढियो, मां चयमि पालक चिकन थी पचायां, चणनि जी दाल जो हलवो ठाहे छॾींदमि। हिकिड़ो हल्को मिठो पियो हूंदो आहे त ईअं मानीअ खां पोइ दिलि चाहींदी आहे का ज़री ज़री कुझु खाइण ते। सो फ्रूट ख़तमु थी वियो आहे, ॿाहिरि असां विया न आहियूं, त कुझु हुजे घर में। त हाणे हे सॼो कमु करिणो आहे। खीर काढ़ींदमि, दाल बॉइल करण लाइ रखंदमि, थांवनि जो हे ढेर अंदरि कंदमि, टॉल वग़ैरह सुकिणो जीअं हूंदो आहे रूटीन जो, उहो सॼो मूंखे कमु करिणो आहे। भाॼी वारो आयो त हुनखां हाणे हे धाणा तूरियूं ऐं कद्दू वरितमि ऐं टमाटर वरितमि। छो त फ़िलहालु असांजो ॿाहिरि वञण जो इरादो न आहे। फाइनली मां वेंदमि थोरी घणी, जॾहिं मुंहिंजियूं दवाऊं खुटंदियूं त पोइ वरी हिकिड़ो ई मां चाहींदी आहियां त हिकिड़े दफ़े में ई 2-3 कम थी वञनि। सो धाणा एॾा सुठा न मिलिया आहिनि, पर हाणे छा कयूं, मजबूरी आहे। मूंखे दिलि न चाहींदी आहे हिन भाॼी वारे खां भाॼी वठां, छो त क्वालिटी न हूंदी अथसि एॾी सुठी, पर हाणे मजबूरीअ में सभु कुझु जाइज़ आहे। सो खीर रखी छॾियो अथमि करण जे लाइ। हाणे ॿिया कम तक़रीबन 11:15 थियण वारा आहिनि। ॿाहिरि आई आहियां मां, ॾाढी प्यारी हवा थी लॻे। किचन जो कुझु कमु करे आयमि, यानी दाल बॉइल करण लाइ रखी आई आहियां ऐं खीर बॉइल थी वियो, उनखे रखी आयमि साइड ते। ऐं हिननि खे छंडण जो तरीक़ो बिल्कुलु ग़लति आहे, पर मां ॾाढो लाइट हिननि खे जेको आहे फोर्स थी हणां पंहिंजे हथ जी, त जीअं हे भॼनि न, कोई पन मुंहिंजो भॼे न। हिननि ते ॾाढी मिटी जमा थी वई आहे। हिननि वीचारनि जो बि हाल, हिते बसि जेका बि शइ रखो न उनजो असरु बुरो ई हूंदो आहे। सो मूं चयो त हाणे ॿियो त कुझु नथी करे सघां, पाणीअ जी हिननि खे ज़रूरत कान्हे, पाणी ॾिनल आहे, मेंटेन करणु ॾाढो मुश्किल आहे। सभिनी जा पन तक़रीबन मेरा थी चुका आहिनि ऐं पीला पन मां हिननि मां पटींदी रहंदी आहियां अक्सर। बिल्कुलु हल्की हल्की हिननि जी मां डस्टिंग थी कयां, ॾाढे प्यार सां, हल्के हथ सां। हिनमहिल टाइम न आहे एतिरो। पहिरियों त सोचियमि त जॻह रिली सिबी अथमि, हिन जो हेठियों अस्तर बि सिबी छॾियां टुकड़ा टुकड़ा ॻंढे, पोइ मां चयमि छॾीसि, तकड़ि न आहे, ज़रूरत न आहे। ऐं हिते त मां हे जेके बर्ड हाउसिस आहिनि मुंहिंजा, हिन जी ग्लू वीचारी जी सॼी पोयां निकिरी वई आहे, पियो लुड़के थो पियो हिते। त हिते त मां पाठे जा ठाहे रखिया आहिनि, छो त हिननि में कोई फ़र्क़ु नथो पए। उते पंहिंजो उस बि नथी अचे हिननि जे मथां, न पाणी थो पए, तंहिंजे करे इहे हिते सेफ़ आहिनि। ऐं माशाल्लाह हीअ मुंहिंजी वल ॾाढी वॾी थी वई आहे।
हिकिड़ो आहे हिते मुंहिंजो बर्ड हाउस लॻियल आहे। इहो हिते वीचारो उसन में फिटी वियो हो। हे बर्ड हाउस न हो, हे कंहिं रांदीके जो हिसो हुयो त मां हिनखे हिते एज़ बर्ड हाउस हयो। ऐं हे जेको आहे हेठां मां हिनखे पाठो हयो। त हाणे इहो मां हितां लाहींदमि छो त बारिशुनि में ख़राबु थी चुको आहे, क्रैक्स बि पइजी विया अथसि। हिन जो मूंखे कुझु मेक ओवर करिणो आहे, छॾींदमि न कोन मां हिनखे। ठीकु आहे, सो हिनखे मां कुझु ठीकु कंदमि ऐं पोइ तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हिननि वीचारनि खे बि किथे न किथे हथी को कयां। ख़्यालु रखणु ॾाढो ज़रूरी थो थी वञे, न त पोइ हे वाक़ई वीचारा था थी वञनि। सो ऐं हिननि ते तव्हां ॾिसंदो एॾी मिटी न हूंदी, छो त मां हिननि खे अक्सर जॾहिं पाइप सां पाणी ॾींदी आहियां त मां हिननि सभिनी खे शावर कंदी आहियां मथां, त हे साफ़ु थी वेंदा आहिनि। हे सभु साफ़ु सुथरा आहिनि। पोइ जेके अंदरि हिननि ते हे काठ जा रेक आहिनि, साम्हूं लोह जो स्टूल आहे, वरी काठ जा स्टूल हूंदा आहिनि, हिननि ते मां पाणी न हणंदी आहियां। ऐं परियां दरी बि आहे मुंहिंजी, त मां न चाहींदी आहियां त हिननि खे पाणी लॻे। सो हिते हिननि जी 12:15 थिया आहिनि। ऐं हिते हे पालक ऐं चिकन मां हाणे हुनजो चुल्हो चेंज कयो आहे। ऐं हिते फस्ट क्लास चणनि जी दाल जो हलवो पचे थो। इहा रेसिपी ट्राई ज़रूरु कजो। मां ॾाढो आसानीअ सां इहो ठाहींदी आहियां, तव्हांखे मज़ो ईंदो ॾिसंदे, ऐं पचाइण में बि तमामु सवलो आहे। सो मां अॼु पिस्ता बादाम कोन कटिया आहिनि, मूंखां पुॼे कोन थो। सो मां सिर्फ़ु जेको आहे न ख़ाली हलवो थी ठाहियां, हिन में फोटा वोटा बसि पवंदा। ऐं मज़ेदार खंडु बि सफ़ा तोरी विधी आहे, त जीअं मां बि आराम सां खाई सघां बेख़ौफ़ थी। पोइ बि ख़ैर घणो त न खाईंदमि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त हीअ हाणे मुंहिंजो कमु थींदो रहंदो। ऐं जीअं ई हलवो तयारु थी वेंदो, ॿोड़ दम ते पियो आहे ऑलरेडी, त मां पचाईंदमि मानी। हलवो जेको आहे मुंहिंजो बिल्कुलु रेडी आहे, भुॼी वियो आहे चङी तरह सां। ऐं देॻड़ी जो तरो छॾे पियो, त हिनखे हाणे मां पटाईंदमि ऐं साम्हूं कंदमि हिन चिकन वारी पालक वारी देॻड़ीअ खे। छो त पहिरें चुल्हे ते पिया हूंदा आहिनि त मूंखे भुञणु हिननि खे सवलो लॻंदो आहे। सो हिनखे बि तेज़ बाहि ते ई मूंखे पचाइणो आहे, छो त पालक बि बॉइल थियल आहे, चिकन जूं नंढियूं नंढियूं बूटियूं आहिनि, इहे जल्दी ॻरी वेंदियूं। हिन जी बाहि बि वधाए थी छॾियां। ऐं हलवे खे हाणे मां कढंदमि हिकिड़ी प्लेट में। हे हलवो हाणे मां प्लेट में कढी छॾियो आहे इहो। ऐं किचन में कुझु सफ़ाई सुथराई बि करणी आहे थोरी घणी, मानी बि पचाईंदमि, ॿोड़ खे बि ॾिसंदी रहंदमि, छो त तेज़ बाहि ते रखियो आहे त ईअं न थिए त वरी सड़ी वञे। त हर वक़्तु अलर्ट रहणो पवंदो आहे कुकिंग करण महिल। ॿोड़ तयारु आहे बिल्कुलु, ऐं मानी बि मां पचाए छॾी आहे, मानी बि तयारु आहे, हलवो बि थधो थी वियो आहे। ऐं हिन महिल अज़ान बि आई आहे, पर मूंखे बुख न आहे त मां तकड़ि में मानी खावां। मां ॿाहिरि कुझु ॿियो कमु थी करणु चाहियां। मां अची वई आहियां ॿाहिरि, मूंखे हिन खे ठीकु करिणो आहे। ठीकु आहे, हिन जो मेक ओवर करिणो आहे। ऐं इन में मां यूज़ कंदमि तीलियूं। हे तीलियूं तव्हांखे यादि हूंदो, पुराणियुनि बुहारियुनि मां कढाए रखियूं। सो इहो मिटी वारो कमु आहे, हिकु त गर्मीअ जो कमु आहे, त मां चाहियां थी त विंझण खां पहिरियों हिन खे कंप्लीट करे वञा, पोइ वञी मुंहिंजी सिंधी नमाज़ पढ़ां। सो हे कंप्लीट करे पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी। मां हिन खे पंहिंजे तरफ़ां थोरो घणो ठाहे पूरो कयो आहे। ऐं बसि फाइनली इहो ई हूंदो, छो त हिनखे मूंखे रंग रूप न आहे करिणो। वापसि मां हिनखे उस में टंगींदमि त हे जीअं वधीक ख़राबु थियण जो ख़दशो न हुजे। हेठां बि मां हिनखे वायर वेड़ी आहे, साइड में बि वायर वेड़ी आहे, त जीअं हे थोरो फिक्स रहे। ऐं हिनखे मां हैंग किथे कंदमि, इहो जेको आहे राज़ आहे। ऐं हेॾी वेठो मुंहिंजे भरिसां पंहिंजी का किरत पियो करे, ग्रॉस ऑपर, ऐं मां हिते वेठी पंहिंजो कमु पई कयां। सो हाणे शयूं हिते ई थी छॾियां। ऐं अॼु सुराण थोरो टाइम खां अॻु में अची वई आहे, शुक्र अलाह जो। त मां वेंदमि निमाज़ पढ़ंदमि, वेंजंदमि निमाज़ पढ़ंदमि। शयूं इहे पोइ समेटींदमि, छो त अञा मां थी सघे थो त हिन में कुझु चेंज कयां। करिणो न आहे, कुझु बि आइडिया न आहे मूंखे छा करिणो आहे, पर मुंहिंजो को एतबार न हूंदो आहे। एंड टाइम ते बि मां जेको आहे कुझु न कुझु करे सघंदी आहियां। ऐं जॾहिं मां हिनखे हैंग कंदमि न, तव्हां बि हैरान थी वेंदव, तव्हांखे ज़रूरु वणंदो। पोइ फ़िलहालु त हिन जी ग्लू सॼी आली आहे, त हिनखे मां ईअं ई थी छॾियां हिते। ऐं पोइ वांदी थी तेसिताईं फाइनली सुकी वेंदो, हिते ई हवा में बि पियो हूंदो त सही रहंदो। हे बर्ड हाउस हयो आहे मां हिते। पहिरीं मां हिते भित में कोको हयो, पर पोइ मां सोचियो त किरी पवंदो हवा में। सो हिन में मां वण जी संदड़ी शाख में ॿधी छॾियो आहे, त इहो एॾो ख़राबु बि नथो लॻे ऐं हेवी कोन्हे, इन करे ठीकु आहे। ऐं ॿियो त पाणीअ जी बॉटल मां हिते रखी आहे,
हिन हवा एॾी आहे जो पंहिंजा कपिड़ा संभालणु मुश्किल पियो थी वञे। हुते हुतां मां लाहे छॾी त बिल्कुलु जे विच में शेड में अची वई त कुझु एॾी लॻे पियो नज़र न ईंदी हुई। हीअ हिते हीअं ऐं हाणे हे जो ॿियो कोको हयो आहे इन में वरी अहिड़ी ॿी बॉटल पाणीअ जी मां हणंदमि। सो ॿुधाइजो हीअ कीअं थो लॻे। मां त इलाही ख़ुशि आहे ऐं कलर वलर इन लाइ न कयोमांसि जो हिते वरी उस में लॻो पियो हूंदो, बारिश पवंदी, कुझु बि थींदो त हिन में फिटी वेंदो, तंहिंजे करे इहो ईअं हुजे। हीअ मूंखे सम्झ में नथो अचे त हीअ वणु छाजो आहे। हीअ ॾिसो, हे हिन में छा फुट आहिनि त इलाही सारा आहिनि। वाह वाह ज़बरदस्त, जेको बि आहे कुझु फुटो ई आहे न। ऐं हीअ त ॾिसो न सॼो हीअ गोल गोल दाणनि सां भरियो पियो, निम कोन्हे, अलाए छा शइ आहे। हलो वरी कोई अचे ॼाणो सुञाणो वरी हुन खां पुछंदमि। सो ॿी बॉटल पाणीअ जी हाणे मां हेॾां बि हणी छॾींदमि हिकिड़ी, त जीअं थोरो सुठो बि लॻे ऐं पखियुनि खे सहूलियत बि थिए। ॿियो त उस में त ख़ैर ॾींहं जो पाणी तपी वेंदो, पर सुबुह सवेर जॾहिं अची पखी हिते वेहंदा आहिनि न त तेसि ताईं सॼी राति में पाणी जेको हूंदो उहो ठरी चुको हूंदो। 3 पहिरीं जी अज़ान जो टाइम थियण वारो आहे ऐं तव्हांखे यादि हूंदो हे हिकिड़ो कुशन मां सिबियो हो ऐं इन जी वीडियो बि अवेलेबल आहे, त मां हिन जी कटिंग ट्रेसिंग ऐं हिन जी सिलाई कीअं कई आहे। ठीकु आहे। सो हाणे मां ठाहींदमि अहिड़ा ॿिया कुशन्स ऐं मूंखे इहे 4 ठाहिणा आहिनि, जंहिंमां हिकिड़ो त हे मुंहिंजो ऑलरेडी कंप्लीट आहे ऐं 3 मां हे कटे रखिया आहिनि, कटे ऐं सेट भी करे रखिया आहिनि। त हाणे नेक्स्ट मुंहिंजो प्रोजेक्ट इहो आहे त हे 4 मूंखे पंहिंजा कुशन्स कंप्लीट करणा आहिनि ऐं उन खां सवाइ जेको आहे हिन में जीअं हे ॿाहिरों जेको येलो लॻियल आहे न, त जेके 4 कुशन्स आहिनि हिकिड़ो त येलो थी वियो, बाक़ी 3 में अलॻि अलॻि कलर्स लॻंदा, मे बी हिकिड़े में ब्लू लॻे, ऑरेंज लॻे, ग्रीन लॻे, त ईअं हिकिड़ो अलॻि अलॻि कलर। सो हे मूंखे हीअं रेडी करणा आहिनि जीअं मुंहिंजो हीअ तव्हां ॾिसी रहिया हो। इहो मुंहिंजो नेक्स्ट प्रोजेक्ट आहे ऐं इंशाअल्लाह हाणे ख़बर न आहे अॼु थी सिबां या सुभाणे थी सिबां, पर इहो मूंखे सिबणो आहे। ठीकु आहे। सो अलाए कॾहिं खां पेनअप थियल आहे, पर वरी छॾे जो ॾिनमि, वरी नयूं नयूं शयूं शुरू कंदी आहियां, पर हे मूंखे कंप्लीट करिणो हुयो, इन करे मां संभाले रखियो ऐं इंशाअल्लाह इहो हाणे थी वेंदो। सो हाणे परे खां अज़ान जो आवाज़ बि अचे थो, सो निमाज़ जी तयारी कंदासीं। इलाही ॾींहंनि खां मां तव्हां सां कचहरी न कई आहे ऐं हाणे बि जेको आहे निमाज़ पढ़ी 3 पहिरीं जी मां हिते लेटी आहियां अचे ऐं कुझु बि करण जी दिलि नथी चाहे। ऐं साइमा शाह कमेंट कयो अॼु त ॾाढी असांखे दिलि चाहींदी आहे कचहरी वारो सेगमेंट ॾिसण जी, पर इहो आहे जो छा छा ॻाल्हियूं कजनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। ऐं अॼु त मां जेको आहे पखो बि न बंदि कयो आहे, तव्हांखे गोड़ बि इलाही ॿुधण में ईंदो हूंदो ऐं बिल्कुलु बि मुंहिंजो कमु करण जो बि मूड न आहे, ॻाल्हियूं बि कंहिं ख़ासि ज़हन में नथियूं अचनि, सॼे ॾींहं में जेको बि कयो आहे तव्हां सां शेयर कयो आहे। सो मक़सदु इहो ई हूंदो आहे त मक़सदु हूंदो आहे मोटिवेशन। मूंखे कहिड़ी मुसीबत पई आहे त मां सॼो ॾींहुं पंहिंजे घर में जेको कयां थी उहो माण्हुनि खे ॾेखारियां थी, ऐं सिर्फ़ु इन जे लाइ त मां सॼी उमिरि टीचिंग कई आहे, अञा ताईं बि मुंहिंजो उहो ई मूड आहे। ज़ाहिर आहे मां स्कूल में वञी सब्जेक्ट नथी पढ़ाए सघां, इहो हाणे मुंहिंजे लाइ पॉसिबल न आहे, पर ज़िंदगी बि त हिकिड़ो सब्जेक्ट आहे न, मेन सब्जेक्ट त उहो ई आहे ऐं बाक़ी सॼा सब्जेक्ट्स उन जूं ब्रांचिस आहिनि, उन सां रिलेटेड आहे। त जेकॾहिं मुंहिंजे वीडियोज़ मां कंहिंखे कुझु सिखण लाइ मिले थो, जेको तव्हां मां अक्सर माण्हू कमेंट्स कंदा रहंदा आहिनि, मैसेज बि कंदा आहिनि, त असां इलाही था सिखूं, त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। अॼु बि कंहिं हिकिड़ी अहिड़ी रीली ठाही आहे जेका मां ठाही आहे वाइट पटन सां ॻंढी आहे, हुननि ब्लैक पटन सां ॻंढी आहे, त मूंखे ख़ुशी थी ॾाढी, त को मोटिवेट थिए थो, कंहिंखे आइडिया थो मिले। मुंहिंजो मक़सदु इहो ई आहे। मां हिकिड़ी बॉर्न टीचर आहियां, त मां सेखारे बग़ैर नथी रही सघां। सो ज़िंदगी जो मक़सदु इहो ई आहे, हिन चैनल जो मक़सदु बि इहो ई हो त हिकु त पंहिंजी ॿोलीअ में कुझु कमु कयां, ॿियो त पंहिंजी ज़ात मां कंहिंजो को फ़ाइदो करे वञिजे। भला कंहिंखे जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हियुनि मां मोटिवेशन थी मिले, कंहिंखे मुंहिंजे कम मां मोटिवेशन थी मिले, त सुठी ॻाल्हि आहे न। सो कचहरियूं त क़ाइमु रहंदियूं इंशाअल्लाह। ॾाढा सारा आइडियाज़ आहिनि वीडियोज़ ठाहिण जा, पर मां पुॼी नथी सघां। मां हिकिड़ो ड्रामो हलियो हो कंहिं ज़माने में PTV तां, सीरियल हो, उन में हिकिड़ो माण्हू हूंदो आहे, वॾी उमिरि जो हूंदो आहे, उहो हिकिड़ो डायलॉग बार बार ॻाल्हाईंदो आहे, चवंदो आहे काश हम बहुत से होते। यानी मां त हिकिड़ो कमु इलाही आहिनि, त मां इलाही ॼणा हुजां हा मां पाण, त मुंहिंजा इलाही सारा कम थी वेंदा। सो ॻाल्हि इहा ई आहे
त मूंखे बि रखी रखी आइडिया ईंदो आहे काशम बसे होते ऐं सॉरी ॿियो इहो हमेशह मां चवंदी आहियां त जेकर उधारो सुधारो या चंदे में किथां टाइम बि मिली पए थोरो त उहो ज़रूरु मां वठां सो पर इहो पॉसिबल न आहे सो ख़बर न आहे राति जो छा पचाईंदमि चांवर त लाज़मी पचाईंदमि मंझंदि वारो ॿोड़ बि पियो आहे मे बि 2 कबाब तरे वठिजनि या अंब कटे वठिजे या कुझु बि मानी असांजे लाइ कॾहिं बि मसइलो न आहे हाणे त मां सोचां थी त लंच में आईंदमि मां रोज़ु लस्सी मानी खाईंदमि गर्मी वधंदी आहे मुंहिंजो कमु इहो ई हूंदो आहे सो फ़िलहालु कुशन्स इहे कढी रखिया आहिनि ॾिसां थी अॼु त मुंहिंजो मूड नथो थिए शायदि सुभाणे ई सिबंदमि ऐं इन दरवेश थीम सां रिलेटेड मूंखे 1-2 ॿियूं शयूं बि ठाहिणियूं आहिनि पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे सभु तव्हां सां शेयर थींदियूं इनशाला सो अॼु मां हिन व्लॉग मां तव्हांखे मोकिलायां थी ख़ुशि जो आबाद जो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वरी मिलंदासीं तेसिताईं अलाह भाई।